इन ते बि थोरो पाण जेकॾहिं ॻाल्हायूं त ईअं न करणु खपे या करणु खपे? ईअं न करणु खपे। इहो जिथे किथे आहे असल में कॉम्पिटिशन त पाण जे माना इंसान जेको आहे इंसान जी फितरत में रखियल आहे कॉम्पिटिशन, त माना हिक ॿिए खां अॻु भराई कजे, हिक ॿिए खां ईअं जॾहिं माना 2000 खां पोइ जेको आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आई उनमें शुरू में जेके चैनल कुझु घटि हुआ, पर ब्रेकिंग न्यूज़ जी भरमार अची वई, जीअं वधंदा विया पोइ ईअं ब्रेकिंग न्यूज़ पोइ हिक ॿिए खां अॻे बसि रैंकिंग वधाइण जे चकर वटसट करे ईअं ई थियो। फेसबुक ते बि ईअं ई आहे, फेसबुक ते कुझु पेजिस आहिनि माना उन पेजिस अर्न ते न जॾहिं माना घणा ज़ाहिर ॻाल्हि आहे मूं पहिरियां ॾिनो त सभु पेज मुंहिंजो लाइक कंदा ऐं तव्हां ॾिनो त सभु चवंदा यार इरशाद अॻ में थो ॾिए त पोइ इरशाद खे लाइक करणु खपे। उनखे इन चक्कर में बि माण्हू जेको आहे फेक न्यूज़ खणी पोइ तस्दीक करनी न पिया, हाणे पिया छॾनि, अॻिते हली वरी शर्मसारी बि थिए यार हाणे के माण्हू अहिड़े खे जेको आहे मारे था छॾनि ऐं सुभाणे उनजो वरी वीडियो अची थो वञे। मुंहिंजे लाइ हिकिड़े लिखियो त गुज़ारियो अची माण्हू फोनियूं कयूं आहिनि मूंखे अलाह तव्हांखे हयात ॾींदो, पर माना अहिड़ियूं जाम चवनि थियूं माना खोड़ सारा एक्टरनि जे बारे में जेको आहे थियो आहे त माना फलाणो जेको आहे उहो फोत थी वियो या हीअ थियो आहे पोइ वरी उहो अॻिते हली अचे थो, ईअं न करणु खपे। असल में तस्दीक करे माण्हू पोइ जेको आहे आम माण्हू जी त इहा ॻाल्हि बि कोन्हे, छो थो आम माण्हू करे, जे रिपोर्टर असांजा आहिनि प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त उहे साफ़ ई तस्दीक करे ख़बर ॾींदा। बाक़ी असांजी सोशल मीडिया इन जे लाइ आहे त का तहक़ीक़ करे तव्हां पंहिंजो जेको इल्मी का शइ जेका आहे उहा उते शेयर कयो जंहिंसां माण्हुनि खे फ़ाइदो थी सघे। बाक़ी न्यूज़ जे लाइ एॾा सारा चैनल आहिनि पोइ छाजे लाइ वठि